हज़रत सैयद अब्दुल फ़ताह शाह बुखारी। सिंध धरती अज़ीम मुफ़क्किरनि, शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, सूफ़ियनि, औलियानि ऐं बुज़ुर्गनि खे जनमु ॾींदी रही आहे, जेके पंहिंजे फ़िकिर, शाइरी, फ़लसफ़े ऐं सूफ़ी तर्ज़ अमल वसीले हक़ ऐं बातिल जी सुञाणप कराए साञा जी सोच विरहाईंदा आया आहिनि। अहिड़नि सूफ़ी दरवेश सिफ़त इंसाननि मां हज़रत सैयद अब्दुल फ़ताह शाह बुखारी जो नालो बि उत्तम आहे। हिन बुज़ुर्ग हस्ती जो जनम 4 रजब बरोज़ छंछर 1321 हिजरी मुताबिक़ 1905 ईस्वी में टंडो मोहम्मद ख़ान शहर में सैयद ग़ुलाम मोहम्मद शाह जे घर में थियो। 7 सालनि जी उमिरि में संदन वालिदा माजिदा इंतकाल करे वई त संदन परवरिश संदसि पुफ़ी जे सिर ते आई। शाह साहब उन ई उमिरि में हो त संदसि वालिद बि 1912 ईस्वी में ही जहान छॾे वियो, जंहिंखां पोइ संदसि सार संभाल जो बार संदसि चाचे सैयद अब्दुल्ला शाह ते आयो। पाण मौलवी ख़ैर मोहम्मद वटि क़ुरान शरीफ़ ऐं फ़ारसी जी तालीम हासिल करण खां पोइ सिंधी पढ़ण लाइ स्कूल में वेठो, जितां सिंधी फाइनल जो इम्तिहान पास करे प्राइमरी मास्तर मुक़ररु थियो। संदसि वॾा बुखारा मां हिजरत करे आया हुआ ऐं पाण चिश्ती तरीक़े सां मंसलिक हुआ। संदसि ख़ानदानी सिलसिलो हकीम अब्दुल फ़ताह मकीन सां मिले थो, जेको हिंदुस्तान जे तबाबत जो अबो सॾियो वेंदो हो। शाह साहब जे ख़ानदान वटि 900 हिजरी जे कलमी किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, जंहिंमां साबित आहे त खेनि इल्म ऐं अदब सां बि वॾो चाह हो। 1919 ईस्वी में के लाॾाणा लॾे अची टंडो मोहम्मद ख़ान में वेठा। उन्हनि जी कंहिं ख़ूबरू औरत सां शाह साहब जी नज़र अटकी पई, जंहिं खेसि इश्क जा सुरूर चाढ़े छॾिया। हफ़्ते बाद लाॾाणा त लॾे विया, पर शाह साहब बेचैनी सां संदसि ॻोल्हा में सरगर्दान रहियो। उन दौरान पाण अक्सर राति जो घरां निकिरी कंहिं क़ब्रिस्तान जी कुंड वञी वसाईंदा हुआ। मुसलसल 6 महीननि ताईं संदन इहा हालत रही जो खाधे पीते में कपिड़े लटे जो को बि ओनो कोन हुअनि। आख़िरकार टंडो मोहम्मद ख़ान लॻ टंडो साईं दाद में संदसि ॾाॾे सखी मुर्तज़ा शाह जी क़बर ते रातियूं गुज़ारण लॻा, जितां इश्क मिजाज़ी मां इश्क हक़ीक़ी जो सिलसिलो शुरू थी वियो। अहिड़ी रीति पोइ हयाती जो समूरो अरसो सूफ़ियाना रम्ज़ में रहिया। पाण सूफ़ियाने राग जा सुठा ॼाणू हुआ। उन शौक़ में पाण काफ़ियूं ऐं कलाम बि चया अथसि। संदन आवाज़ बि ॾाढो मिठो हो। 1924 ईस्वी में संदसि चाचे अब्दुल्ला शाह जी वफ़ात खां पोइ पाण घणो वक़्तु घर अंदरि पींघे में पियो लुॾंदो हो। ॿ टे ॾींहं मानी न मिलंदी हुई त बि घुरंदा कोन हुआ। दरवेशी जो आलिम इहो हो त हू को वाक़िफ़ या अणवाक़िफ़ माण्हू ईंदो हो त संदन नालो पुकारे चवंदा हुआ त फ़िलाणा, तूं फ़िलाणे कम लाइ आयो आहीं। संदन मुंहुं मुबारक हमेशह उल्हंदे तरफ़ हूंदो हो। 1926 ईस्वी संदन पुफ़ी जी वफ़ात संदन दिलि ते वॾो असरु कयो ऐं पाण हिकु कोठी में मंजी ते वेही रहिया ऐं 2 साल उन कोठी में बंदि रहिया। दरवेश सिफ़ात ख़ूबियुनि सबबि लखे माण्हू संदन दीदार लाइ परे परे खां सवाली बणिजी ईंदा हुआ। जेके मिठाइयूं, मेवा, खाधे पीते जूं शयूं ऐं ॿियो सामान खणी ईंदा हुआ, पर ही दरवेश सिफ़त इंसान उन्हनि खां कुझु बि न वठंदो हो। संदसि करामतनि जा हज़ारे मिसाल मिलनि था, तंहिं करे संदसि मुरीद ऐं अक़ीदतमंदनि जो तादाद बि लखनि में आहे। हिन नामवर बुज़ुर्ग हस्ती 3 रजब 1398 हिजरी बरोज़ छंछर मुताबिक़ 10 जून 1978 ईस्वी ते हिन जहान मां बुरको मटायो। हर साल उन तारीख़ ते संदन मज़ार टंडो साईं दाद में संदन ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। उन ॾींहुं टंडो मोहम्मद ख़ान शहर मां मेंहदियुनि जा जुलूस निकिरंदा आहिनि ऐं सूफ़ियाना राग जी महफ़िल पिणु मुनक़द थींदी आहे।